बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। नाज़रीन, हमारे ॾिसी रहिया आहियो HBS न्यूज़। घोटकी क्राइम सिंध अब्दुल खालिक कोराई। घोटकी अवामी इत्तेहाद जिला घोटकी जे तरफ़ां कुझु ॾींहं पहिरियां कादिर उल हक़ मोहिब सुंदराणी जे घर खे अचानक बाहि लॻी हुई, जंहिं जे नतीजे में हिकु औरत सड़ी फौत थी वई हुई ऐं 3 ॻरूं सड़ी मरी वियूं हुयूं। घर में पियल अनाज समेत पियल मुकमिल सामान सड़ी रख थी वियो हो, जॾहिं त मुतासिर ॻोठाणा खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, जंहिंमें अॼु अवामी इत्तेहाद जिला घोटकी जे सदर मोहम्मद नवाज़ बमरो, अब्दुल रशीद लाखो, मोहम्मद मूसा गडाणी, फरमान अली लिगारी, रईस शाहनवाज़ सूमरो, महबूब अली चाचड़ ऐं ॿियनि संदसि मुतासिरनि वटि पहुता ऐं ॾुख जो इज़हार कयो ऐं संदसि सड़ी फोथियल औरत जी वफ़ात ते ॾुख जो इज़हार कयो। ॿिए तरफ़ अवामी इत्तेहाद जिला घोटकी तरफ़ां मौक़े ते मुतासिरनि जी माली मदद पिणु कई वई। सदर अवामी इत्तेहाद घोटकी मुतासिरनि खे यकीन ॾियारियो त इत्तेहाद हर ॾुखे वक़्त में वस आहार अवां सां गॾु हूंदो ऐं घोटकी जी अवाम सां हर घड़ी हर ॾुख सुख में शरीक हूंदो। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HBS न्यूज़।